हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं ख़ैरपुर मां, जिथे ॻोठ नज़र अली मां मुबैना तौर अगवा थी वियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ वारसन एहतिजाज कयो आहे। ॻोठाणे निबन ख़ान मरी जी बाज़ियाबी लाइ वारसन पाक किताब खणी एहतिजाज कयो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 5 ॾींहं अॻु हथियारबंदनि घर ते हमिलो कयो ऐं फायरिंग बाद फुरलुट करे शकील मरी ऐं संदसि पुटु निबन ख़ान मरी खे अगवा करे विया। बाद में शकील खे बाज़ियाब करायो। 5 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस नौजवान खे बाज़ियाब न कराए सघी आहे। असांखे ख़दशो आहे त बासर नौजवान खे मारे न छॾनि। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। ॻोठ नज़र अली मां मुबैना तौर अगवा थी वियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ वारसन एहतिजाज कयो आहे। ॻोठाणनि निबन ख़ान मरी जी बाज़ियाबी लाइ वारसन पाक किताब खणी एहतिजाज कयो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 5 ॾींहं अॻु हथियारबंदनि घर ते हमिलो कयो ऐं फायरिंग बाद फुर लुट करे शकील मरी ऐं संदसि पुटु निबन ख़ान मरी खे अगवा करे विया। ख़ैरपुर जे ॻोठ नज़र अली मां मुबैना तौर अगवा थी वियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ एहतिजाज कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे ख़ैरपुर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शकील जावरी। जी शकील, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी शकील। मुबैना अगवा थी वियल निबन ख़ान मरी जी बाज़ियाबीअ जे लाइ वारसन कलाम पाक मथे ते खणी एहतिजाज कयो। एहतिजाज जी अॻुवाणी मौलवी जी अमड़ फज़ल बानो भेण ऐं घरवारी ऐं मर्द करे रहिया हुआ। उन मौक़े ते हिननि जो चवणु हो त 5 ॾींहं अॻु हथियारबंदनि घर ते हमिलो ऐं फायरिंग बाद घर मां सोना ज़ेवर रोक रक़म ऐं ॿियो सामान फुरलुट करण बाद शकल ख़ान मरी ऐं संदसि पुटु निबन ख़ान मरी खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया। बाद में पुलिस शकल मरी खे बाज़ियाब करायो। हिननि जो वधीक चवणु हो त 5 ॾींहं गुज़रण बावजूद संदन नौजवान निबन ख़ान मरी खे हिन वक़्त ताईं पुलिस बाज़ियाब न कराए सघी। ठीकु आहे शकील, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।